मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बाद शिया हज़रात चवन था तो मातम जो सबूत कुरान में आया छा या हकीकत आहे बिल्कुलु कूड़ा। कुरान में मातम जो सबूत आहे ई न, बिल्कुलु ग़लति आहे। न कि कुरान जी आयत में आहे ऐं न ई कंहिं अहादीस में मातम जो सबूत आहे। बाक़ी मूंखे हैरानगी लॻंदी अहिड़ियूं ॻाल्हियूं पेश कंदा आहिनि साईं ॾिसो हिन आयत मां हे मातम मुराद आहे, हिन आयत मां हे कंहिं मौलवी खे हिमत थिए, मुंहिंजी क्लिप ॿुधण खां बाद में कंहिं मौलवी खे हिमत थिए, ज़रूरत हुनखे थिए साफ़ आयतुनि में टू द पॉइंट ॻाल्हि ॾेखारे मातम साबित करे ॾेखारी। जेकी आयत जेको ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ी नसीहत कयां, तव्हांखे ॾेखारींदा न हे आयतूं हे यार ॾिसो हिन मां मातम जो सबूत आहे। उनखे सभ खां पहिरियां इहो चवंदो हिन आयत खे पढ़ त सही, अलाह जो कसम माण्हू सालनि खे पढ़ण बि न ईंदी, पढ़ी करे पोइ जो हिकु हिकु लफ़्ज़ जो माना कर। जॾहिं हिकु हिकु लफ़्ज़ जी माना कंदो न ख़बर पोइ जेको हाणे असुली पइजी वेंदी। हिकिड़ी आयत खे कंहिं पकड़े करे असांजे नौजवाननि खे यार ॾिसो मातम जो सबूत क़ुरान में आहे, बिल्कुलु काथे बि कंहिं हिकिड़ी आयत कंहिं हिकिड़े जुमिले में बि मातम जो सबूत आहे ई न। हर हिकु जॻह ते अलाह ताला फरमायो सब्र कयो, सब्र वारनि सां मुंहिंजी मदद आहे, सब्र वारनि सां मुंहिंजी बिशारत आहे। ऐं अलाह ताला बार बार मौक़नि ते सब्र जो हुकुम ॾिनो आहे। मातम जो हुकुम कंहिं जॻह ते बि न आहे, बल्कि तहरीफ़ था कनि अॼुकल्ह ज़माने जे अंदरि। टुकड़ो जेको न हिकु ॿ टुकड़ो पेश करे ॾिसो साईं हिन मां जेको मुराद आहे, हिन मां मुराद आहे, हिन मां मुराद आहे। यार तव्हांखे ज़रूरत थिए न साफ़ आयत पेश कयो, साफ़ आयत पेश करे उहो जुमिला निकिरी आहे न, मुजीब रहमान तस्लीम कंदो, मुजीब रहमान तव्हांजी आज़ादारी में शामिलु थींदो। अचो इहा ॻाल्हि न आहे, इन करे मां एतिरी दवास न कयां थो।